शहदादपुर रिपोर्टर डॉक्टर जीएम गोरी जी रिपोर्ट मुताबिक शहदादपुर शहर ऐं आसपास के इलाइकनि में बरसात हर तरफ़ तबाही आणे छॾी। शहदादपुर शहर अंदर तोड़े बहराड़ियुनि जे सवे ॻोठनि में 3 ॾींहनि खां लाॻीतो जारी रहंदड़ बरसात सबब हर तरफ़ पाणी पाणी थी वियो। शहर जा दाख़िली ऐं ख़ारिजी रोड रस्ता पाणी में बुड़ी विया। शहर अंदर खाधे पीते जी रोजमर्रा वारियुनि शयुनि जी सख्त खोट थियण करे दुकानदारनि अघ वधाए छॾिया। राजपूत कॉलोनी में केतिराई घर ढही पिया। शहर वेझो बराचड़ी सुहिणी ढोरी में हर तरफ बरसाती पाणी अचण सबब पाणी चाड़ थी ॻोठ छुट्टो बागराणी अब्दुल गफूर सां गुल मोहम्मद जखरो आलिम सां खबरगाहो हाजी खासखेली ऐं ॿिया केतिराई ॻोठ पाणी हेठि अची मुकम्मल बुॾी विया। मुतासिर ॻोठनि जे ॻोठाणनि जी कंहिं बि वाहर न कई। ॻोठाणा बे यारो मददगार मथां हंधनि ऐं रोडनि किनारे वेठल आहिनि। जॾहिं त बरसात सबब 3 ॾींहनि खां लाॻीतो बिजली बंद पियल आहे। लाॻीतो पवंदड़ तेज बरसात शहरियुनि तोड़े ॻोठाणनि जा दुख दर्द वधाए छॾिया। सिंध सरकार तोड़े वफ़ाक़ तरफ़ां अञा ताईं का बि वाहर न थी सघी। सिर्फ़ दौरा करे ऐलाननि मथां ऐलान करण लॻा ऐं कामोरा बि दौरनि मथां दौरा करे फोटो सेशन करण खां सवाइ को बि अमली कम न करे सघिया आहिनि।